आयो लाल सभई चओ झूलेलाल, झूलेलाल सभिनि ते महिर करे। 18 सवाल जो सही जवाब आहे सी, पंहिंजे धर्म ते क़ाइम। लाल साईंअ जी हीअ जानकारी तव्हां सभिनि ताईं पहुचायो। सवाल 19, सिंधी माण्हुनि 40 ॾींहंनि ताईं छा कयो? ए, चालीहे जा उपवास, बी, धूम मचायूं, सी, 11 ॾींहं उपवास, डी, चालीहे जा उपवास न रखूं। ॿियो सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।